बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तलका बारिशन मोरो प्रेसिडेंट जी तव्हांखे ख़बर आहे त पोयनि 5 ॾींहंनि खां वठी हीअ जेका मोरो जो हालत आहे उहा सॼी सिंध में ऐं सॼे पाकिस्तान में तव्हां खां लिकियल छिपल कोन्हे का। असां शहीद ज़ाहिद लिगारी ऐं शहीद इरफान लिगारी जेके 2 शहीद थिया आहिनि ऐं 5 माण्हू हुन में ज़ख़्मी आहिनि। हिकिड़े जी चवंदा टंग कटी वई आहे, उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। इहो पुरअमन एहतजाज हुयो ऐं पुरअमन एहतजाज अॻु में बि थिया आहिनि। वकीलनि 12 ॾींहं धरणो हुयो, पुरअमन एहतजाज हुयो त ॾिसो तव्हां हिकिड़ो गुलदस्तो बि कोन टुटो, कंहिंजो शीशो बि कोन भॻो। हींअर जेका सिचुएशन आहे पुरअमन एहतजाज ते जेका फायरिंग थिया उन जी पुरज़ोर मज़मत कयूं था। पहिरीं ॻाल्हि ॿियो, जेके शहीद थिया आहिनि उन्हनि जे पोयरनि सां ताज़ियत बि कई आहे ऐं उन्हनि सां गॾु बि ठाहियूं था। इंसानी नाते असां वकीलनि जो जेको मैसेज आहे उहो सॼी सिंध में हले पियो ऐं हलियो आहे ऐं इनशाला उहो हलंदो रहंदो। हींअर सूरत हाल जेका इहा आहे त जेके वुरसा आहिनि उन्हनि जूं कुझु डिमांड हुयूं जेके सिंध सरकार सां हुयूं, जेके उन्हनि जूं पूरियूं न थी सघियूं। उन जे करे हू सरापा एहतजाज हुया, एहतजाज में आहिनि ऐं चवंदा एहतजाज में हूंदासीं। ॾिसो, इहो कानून आइन जेको इख़्तियार ॾिनो आहे तव्हांखे, तव्हां कंहिं बि माण्हू जो लाश शहीद जो तव्हां किथां इस्पताल मां हैदराबाद मां अगवा करे खणी अची ऐं उन्हनि जा वरसा जेके उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उते वकीलनि खे लेडीज़ खे गिरफ़्तार कयो, उन्हनि जा CCTV कैमरा जेके हैदराबाद इस्पताल मां भञी टोड़े SSP हैदराबाद SHO ऐं जेके उतां जा इख़्तियार आहिनि ऐं हितां जी पुलिस जेका आहे मोरो जी ख़ुशूसन ऐं नौशरो फिरोज़ जो SSP साहब, त हींअर असां सॼी सिंध ते एहतजाज आहे, पर हींअर जेको आहे सॼो तालको मोरो जेको आहे न उहो हिरास आहे। माण्हू घरनि में महसूर आहिनि, शहीद बि हिननि जा माण्हू थिया। हाणे गिरफ़्तारियूं जेके आहिनि हींअर 100 खां वधीक गिरफ़्तारियूं थी चुकियूं आहिनि। उन्हनि खे कंहिं बि कोर्ट में कानून जी जेका का शइ नज़र अचे कोन थी। नेटवर्क हिननि बंदि करे छॾियो आहे। हीअ सॼे मोरो शहर खे न माना सम्झो तालके सॼे खे घेराओ आहे। समय जेको आहे सो हज़ारे एहलकार बख़्तर बंद गाॾियूं क्रेनूं मशीनूं खणी ऐं सॼी हिन पंहिंजे तालके खे बचा बंद जंहिं पासे माण्हू को खीर वारो नथा छॾीनि, को माण्हू नथा छॾीनि, ग़रीब मिसकिन ॿार। अॼु राति बि ॿुधो आहे त वरी 40 माण्हू ॿिया हिननि गिरफ़्तार कया आहिनि। बाबा ही पुरअमन एहतजाज हो, उन मां अहिड़ो छा थी वियो, क़यामत अची वई। हाणे उहो तव्हां ही सॼी सिंध में हिन खे तव्हां तालिबान दाइश सम्झो था मोरो खे। तव्हां त हींअर माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। नेटवर्क बंदि लॻो पियो सिर्फ़ु असांजे तालके मोरे में। माण्हुनि जा कारोबार बंदि आहिनि, माण्हू कंहिंसां राब्तो नथो थी सघे, माण्हुनि जूं फौतियूं थियूं आहिनि, माण्हू बीमार इस्पतालुनि में पिया आहिनि, कंहिंजो कंहिंसां राब्तो थी नथो सघे। माण्हू पंहिंजा अज़ीज़नि अकारब खे जेको आहे सो ईज़ी पैसा जेज़ कैश जे थ्रू पैसा मोकिले नथा सघनि। हिननि मोरो खे जेको आहे सो घोटकी धाड़ेलनि वारो जेको आहे सो इहो इलाइक़ो करार ॾेई छॾियो आहे। बख़्तर बंद गाॾियूं ऐं APCयूं करेनूं मशीनूं, माण्हू बि असांजा हुआ, माण्हू बि सिंध वारनि जा मारिया तव्हां, शहीद बि तव्हां उहे कया, FIRूं बि तव्हां उन्हनि शहीदनि जे मथां कयूं, शहीदनि जे वारसनि जे मथां कयूं, वकीलनि जे मथां कयूं, आम माण्हुनि जे मथां कयूं। त न तव्हां कंहिं ज़ात पात खे ॾिठो, न कंहिं इंसानियत खे ॾिठो, न तव्हां कंहिं माण्हू खे ॾिठो। तव्हां एॾो ज़ुल्म ऐं बर्पा कयो आहे जेको सिंध जे माण्हुनि सां, त इहो ॾाढ ऐं ज़ुल्म ऐं जबर हमेशह रहियो आहे, पर ज़ालिम हमेशह क़ाइम न रहियो आहे। ये हालात कहिड़े पासे वञनि ही हालात ही हथ सां ख़राब करण वञनि पिया। असां आला इख्तियारनि खां घुर कयूं था हिननि 6वीं गैरानी तरमीम जेका आणे ऐं जजनि खे यरगमाल बणाए छॾियो आहे। हिननि जेको आहे सो पीका एक्ट आणे ऐं आवाम ते पीका एक्ट जे तहत नुमाइंदनि ते ऐं आम माण्हू ते कूड़ियूं FIRूं कराइण जेको आहे सो दहशतगर्दी जूं ATC जूं FIR कराइनि पिया। अवाम परेशान आहे। असां पुरज़ोर मुतालबो था कयूं, असां वज़ीर आज़म खां मुतालबो था कयूं। 47 फार्म जे तहत जेको वज़ीर आज़म आया, असां वज़ीर दाख़िला 47 फार्म वारे जेको आयो उन खां मुतालबो था कयूं। जेका सिंध गवर्नमेंट जेका 47 फार्म तहत आई आहे, जेका आशीर्वाद सां आई आहे, उन खां मुतालबो था कयूं। कंहिंखां मुतालबो कयूं, कंहिंखां मुतालबो कयूं? हीअं त करता धरता हीअं उन्हनि खां आसिफ ज़रदारी खां मुतालबो था कयूं त मोरे जी हालत ॾाढी साज़गार आहे। मोरो जा माण्हू पीअण जे पाणी जे लाइ परेशान आहिनि, मोरो जा माण्हू अज़ीज़ अकारब सां ॻाल्हाइण जे लाइ परेशान आहिनि, मोरो जा माण्हू पंहिंजा मरीज़ इस्पतालुनि में खणी वञण खां लाचार आहिनि, मोरो जा माण्हू जीअण खां लाचार आहिनि।
तव्हां घोटकी डहरकी कंदकोट कश्मीर जा पुलिस वारा ऑफिसर वठी तव्हां मोरो खे जिन खे असां सुञाणियूं ई कोन था, जिन खे मोरो जे आवाम खे ख़बर ई कोन्हे का हिते 40 SHO 50 SHO आहिनि, असांखे इहा ख़बर कान्हे त हद जो SHO कहिड़ो आहे त ॿाहिरां आयल SHO